अमी परेशान न थियो अमा का दुखो लफ्ज जेको आ वो माफ आ अमी रोजो अगते अचो कब्र में मदीने वारो इंदो मुस्तफा जो दीदार थियो तो को देर थी हुजूर फरमायो हिन जो नालो रखा तो हुसैन साईं आमीन तुझे फैसले के केर न मनी खुशी जो माहौल आ मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे एकड़े शख्स निहारियो तो हुजूर ई रुमाल सा लुड़को पिटके कुटके का हुजूर मना फरमाया रोण का मना काना लुड़क वहाण हुजूर फरमायो इया बे रजा जी निशानी साईं छो एड़े माहौल ते एड़े टाइम ते तवा जी अखिन में पानी महबूब करीम फरमायो हाने इत्ते जो इत्ते बैठा होया से हिकड़ो मलाइक आयो उन मलाइक चयो या रसूल अल्लाह मां कने भी जमीन ते कोन आयो आया मुझी टूटी बरसात ते आसमानन में रांदो आया अज मां रब करीम खां तुझे दीदार जे वास्ते दुआ घुरी अल्लाह जी जात माखे इजाजत दिनी मां अवा जे दीदार लाए आयो आया पर जदे मां तवा खे दिठो अवा इन बच्चे सा प्यार प्या कयो इन जे पेशानी ते बोसा प्या दियो इन के पंजी जबान मुबारक प्या चुसरायो चुमरायो इन के तवा पंजे हथ सा सुती प्या विझो पो मुजी दिल में ख्याल आयो तमा पंजे महबूब के बुधाया छा बुधाया ओ मुजा महबूब ही तवा जो बचड़ो तवा के डाढो प्यारो आ हुजूर चयो मुजी धी जो बारा मुखे तमाम डाढो प्यारो आ ओ मुजा महबूब तवा के प्यारो डाढो आ पर 55-56 साल जी उम्र में हिन के शहादत नसीब थींदी 56 साल बाद में शहादत नसीब थींदी वेठा मदीने में आयो वो शहादत वारी जेका जाया वो जो एरियो आ वो मलाइक खणी हुजूर जे सामो रखियो ही पियो आ सही वो एरियो नबी पाक फरमाइन था मां उता मुठ मिट्टी जी भरे वरती अली वो मिट्टी है मुझे पलंद में मौजूद ये मिट्टी मौजूद आ जिन जो अच्छो कलर आ पर जरे जो कलर चेंज थी वने गाढ़ो लाल थी वने ना उन दी समझ जान ता इयो वाक्यो रूनमा थी वियो आ हजरत अली से अर्ज करे तो या रसूल अल्लाह कुर्बान दिलो जानम क्या चीज हमारी है कुर्बान दिलो जानम क्या चीज हमारी है ये दिल भी तुम्हारा है ये जान भी तुम्हारी है ये दिल भी तुम्हारा है ये जान भी तुम्हारी है ओ मुझा महबूब मुझो सुर भी आवाजो हसन जो सुर भी आवाजो हुसैन जो सुर भी आवाजो ज़ैनुल आबिदीन भी तवाजो अब्बास बतवाजो पर हिकड़ो अर्ज कबूल पवे मुखे बुधायो जने इयो वाक्यो थींदो तदे अवा मदीने में वेठा होंदो या तवा गड वींदो या तवा मक्के में वेठा होंदो महबूब करीम फरमायो ओ अली माता अल्लाह जी रजा सा रोजे पाक में होंदुस या रसूल अल्लाह पो मां भला बाबो आया ही मुझो बच्चो आहे मां इन जो पीउ आया पीउ पीउ होंदो आ ओ मिठे अरबाणी जे गोठ वारा तोखे कदे कदे अच्छी दाढ़ी वारा मजदूरी कंदे नजर ईंदा होंदा कदे कदे तोखे हिकड़े पैर ते हलण वारा मानू लठ जो सहारो देई
खानपुर में तो ॾिठो हूंदो त रेड़ो हलाईंदा हूंदा, कदें कदें बुढ़ड़ा तो ॾिठो हूंदो त उहे फ्रूट विकणंदा हूंदा, रोडनि ते मज़दूरी कंदा हूंदा। हे जेके ट्रालियूं हलनि थियूं, हे जेके डंपर हलनि था, इन्हनि में तोखे ड्राइवर मिलंदा वॾी उमिरि जा, को काथों जो आहे, को काथों जो आहे, को पिशावर जो आहे, को सियालकोट जो आहे, को बदीन जो आहे, को थर पार कार जो आहे। उन खां पुछ चाचा कुराड़ा छा जे करे तो गर्मी में सॼो ॾींहुं हली थो? पोढ़ो चवंदो आहे बा कमाया थो बंगला ठाहिण जे लाइ, न बच्चा पालण जे लाइ। मूंखे पक्का 20,000 15,000 मिलन था, इनमें मुझी माड़ी कान ठहंदी, पर मुखे इहो आहे त मुझो बार कंजे सामू हथ त कोन झलींदो न। ये पाण एड़े दौर में हलूं पिया जो हिते भाव के बर्दाश्त नथो करे। भाव आ न, एकड़े भाव वट सीडी मोटरसाइकिल आ ऐं बे वट 125 वठी आयो न, त उहो भाव खां जे माण्हू पुछंदा या तुजो भाव 125 वठी आयो आ, चवंदो हराम जो पैसो तस घणो प्याहन पैसा काडे करे ठगी करे आयो आ, किस्तुन ते वठी आयो आ, नींदो कोन शोरूम वारे सा, बस बनबरी करे आयो आ। ये कोन जो दा अल्हम्दुलिल्लाह अल्लाह से मुझे भा के नवाजियो आ। शुक्र आ यार मुझे भा जेका ऐसा 4 कमरन वाली जगह ठहराई आ, जीप वरती आ, आबादी थी आ न। उन एड़ी गाल अगे के बुधाइंदो त जी अगियो मुतनफिर थी वने, चवंदो त भा वा पर माखो मथे न हुजे। दुनिया में सिर्फ 2 रिश्ता हन, एकड़ो मां एकड़ो पी। वो पी चवंदो आ मां भले रक्षो हलाया पर पुत्र मुझो ऑफिसर थे। चवंदो आ मां भले वीजे ते दुबई कमाया, उते उठ चारिया 5,000 7,000 20,000 महीने जा मिलन, देश खां परदेस हलियो वञा। पुलिस वारो आ सॼी रात बीठो आ, हेडो मोटरसाइकिल अचे तो उनके लाइट हणे तो, उन मोटरसाइकिल वारे के लाइट हणे तो, चोरी थे थी चोरन जे पोयो लाइट हणे तो, केडो रिस्क आ। अगियो बदमाश नुकसान करे सके तो, हमलो करे सके तो, बंदूक हणी सके तो, पर वो सॼी रात ड्यूटी ते वेठो आ। वो चवंदो आ त मां ड्यूटी कया तो, अल्लाह करे मुझे पुत्र के एड़ी मिले जेको कुर्सी ते वेही घंटी हणे तो उनके पानी दे। वो ये कोन चवंदो त मुंहिंजो पुट भी सॼी रात ईअं बीहे न, इहो अब्बो आ जेको चवंदो आ जंहिं हाल में मां आहियां इन में भले हुजां पर मुंहिंजो पुट सुखियो। हज़रत अली अर्ज़ करे तो या रसूल अल्लाह मां किथे हूंदम, मां जो इन जो बाबू आहियां, एड़े टाइम ते मां इन सां गॾु हुजां कंहिंखे ताक़त जो वार विंगो करे। अली त अली सुभान अल्लाह, अली जो नालो ॿुधी दिल ठरी पवंदी है, चेहरो जो वो गुलाब जे गुल वांगुर ये टिड़ी वेंदो आ। ऐं अली जो नालो ॿुधी खुश थींदो करे या मोमिन जी निशानी, या जन्नती जी निशानी आ। महबूब फरमायो अली तू तो शाहे नजफ में हूंदे, शहादत जो जाम पीवी दे, शाहे नजफ में तुझी मजार हूंदी। मुझा महबूब पो हुसैन जी अम्मा जै 9 महीना पेट में खयो आ, जै सीने जी थंज प्यारी आ, हाफिज साहब मां होंदी आ, कंहिंजी 100 साल जी मां दुनिया मां लॾे वञे, ॿिया माण्हू चवंदा आहिनि त भलो थियो वीचारी 100 साल जी हुई, मोहताज थे हा, पानी घुरे हा, बीमार थे हा, भला इन खां सुठो थियो जो इन उम्र में वई। पर पुत्र कदे भी कोन चवंदो आ त भलो थियो अम्मा वई, अबा छो कोन चवंदो आ त भलो थियो? गाह भी कान कंदी हुई, माल भी कान चारींदी हुई, कम में भी कान हुई, बुढ़ड़ी हुई 100 साल जी थी वई हुई। पुत्र चवंदो आ भले 100 साल जी हुजे, पर दुनिया में जेको मां बेखौफ घुमा पियो यो अम्मा जे बुकन जो असर हुयो। रात जो जेड़े टाइम मोटी वञो ना, कसम तो खुदा जो अम्मा वेठी वेठी, अबा आयो आ, सदाम हुसैन अची वियो, हाँ अम्मा आयो,
बस एतिरो रुॻो खे जवाब ॾे पोइ उहा सुम्ही पवंदी आहे आराम कंदी आहे पर जेकॾहिं सॼी राति बच्चो न ईंदो आहे इहा माउ इंतज़ार में वेठी हूंदी आहे माउ जो अदब करणु इहो बि हुसैन जो सबक़ थी अबे जो अदब कर इहो बि हुसैन जो सबक़ थी हुसैन जी शहादत बि ॿुध हुसैन जो किरदार बि ॿुध हुसैन जी सीरत बि ॿुध हुसैन जी सूरत बि ॿुध हुसैन जो सबक़ बि यादि कजां पो मज़ो है ना अम्मा अर्ज करे थी महबूबा मां अवां चओ था त तव्हां भी विसाल करे वींदो हजरत अली भी शहादत पाए वींदो मुंहिंजी त अम्मा मक्के पाक में रहिजी वई उते विसाल करे वई खदीजतुल कुबरा मुझा भार भी नंढपुण में विसाल करे वया मदीने में को मुझो चाचो मामो कोने मदीने में को मुझो मिट माइट कोने मां इन जोड़ी खे ॾिसी करे पंहिंजा ॾींहं गुज़ारियां थी इन बच्चन जे आसरे पंहिंजा ॾींहं पूरा कयां थी ओ मुंहिंजा महबूब मुंहिंजो छा हाल हूंदो मां कीअं बर्दाश्त कंदमि मुंहिंजे महबूब नबी करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजा नेण साफ़ कया आहिनि नेण साफ़ करे हबीब फरमाइनि था ख़ातून जन्नत तूं भी जन्नत में हूंदीअ तूं भी विसाल भाव सजो खुलो हूंदो भाव के भाव जो आसरो सहारो हूंदो हुजूर फरमायो त हसन भी जन्नतुल बकिया अकेलो हुसैन हूंदो 56 साल उम्र हूंदी अरबस्तान ते हिकड़ो एड़ो बादशाह ईंदो एड़ो हिकड़ो हाकिम ईंदो जेको बेदीन हूंदो बेफरमान हूंदो सुन्नत जे खिलाफ हूंदो शरीयत जे खिलाफ हूंदो इमाम आली मकाम ही मुझो बचड़ो उन जे सामो उठी बीही उन सा मुकाबलो करे क़यामत ताईं हुन जी पाड़ पटे छडींदो आशिकन जा कंध मथे करे छडींदो क़यामत ताईं आशिकन जा सिर मथे असा मुखालिफ के भी सडींदा हो अच हे कर हुसैन के पढ़ तो सही पढ़ी वञ हुसैन के या बुद्धि वञ पो तू गिला कोन कंदे पो तू चोंदे वाह हुसैन मां जायो तो खीर पी जायो पर जे पढ़े बिटाई साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाइंदो आ सुभान अल्लाह अद्यूं एड़ो वरड़ी भेनर किए विसारे वो मां विहा ओ अद्यूं एड़ो वरड़ी भेनर किए विसारे वो मां विहा पुनल मुझो आहे पधरो पुनल मुझो आहे पधरो दिलन जो दिल बरड़ी भेनर किए विसारे वो मां विहा सुभान अल्लाह पुनल तव्हां नाहे ॾिठो हूंद कयो हा घर भी फिटो पुनल तव्हां नाहे ॾिठो हूंद कयो हा घर भी फिटो पुनल तव्हां नाहे ॾिठो महल माड़ियो सब लुटियो महल माड़ियो सब लुटियो घोरियो हा ज़ेवर ज़रूरी भेनर किए विसारे वो मां विहा अद्यूं एड़ो वरुड़ी भेनर किए विसारे वो मां विहा नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीम नारे नारे पीर जिंदाबाद नारे विलायत जिंदाबाद गाल समझ में अचे थी ना
दिल ठरे थी सुकून महसूस थे थो जे कदे मां शुरू में ही शहादत बयान कया हा ना तवा जो ज़हन कोन ठहे आ हाने तवा जलसो बुधी विंदो ना घर सुबाणे भले वनी जलसो कजो अवा मौली साहब छा चयो हो कि भला मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैहि फरमाइंदा हा त पो घर चौंदा वनी मौली साहब टीन वजाए छे बाबा का गाल जो मथो को गाल जो पैर को गाल जो पासो इयो याद कोने बाकी ठकाव कढी छडी गाल एड़ी बुधी वणो जो इल्म जा जे करे न हिकड़ी गाल पंजे बच्चन के समझायो कंजे घर भातन के समझायो वनी पंजन के तो हुजूर फरमायो कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन तमा सब धना रहो क़यामत में तमा का धन जी पूछा थींदी साईं सब धनार हुजूर फरमायो पीर ब धनार हन सरदार ब धनार हन वडेरा ब धनार हन मौलवी ब धनार हन जेको घर जो वडो आ ओ ब धनार आ छाजो पीर पंजे मुरीदन जो सरदार पंजे रैयत जो वडेरो पंजे कौम जो रुगो वाठन जो वडेरो ना है सजे राज जो वडेरो आ मौलवी पंजे मुक्तदिन जो उस्ताद पंजे शागिर्दन जो घर जो वडो पंजे घर जे भातिन जो तवा का सवाल थींदो पीरो अवा वट घोड़ा कोन हा तवा के मुरीदन V8 ते चाढ़ियो कदी नमाज दी पाबंदी करायो कदी मुरीदन के चयो तो व्याज हराम आ कदी मुरीदन के चयो या शराब के छडियो या असा के छडियो मौलवियो तवा के इज्जतों मिलियो मानन तवा जे हथन ते चुम्यो दिनियो तवा खुशामत कई या रसूलुल्लाह जो पैगाम बुधायो मास्तरो मानन पंजा बार तवा दे मोकलिया अवा उनके छा पढ़ायो ए घर जा वड्डा तुजी घरवारी तुझे चवण में तुझा पुत्र तुझे चवण में तुझू न्याणियों तुझे चवण में तुझा भाइटिया तुझे चवण में तो कदे घर में बच्चन के उथारे इयो चयो हो अबा बियो कलमो तो बुधायो करे पूछो तब ना इया जे करे पूछो अबा सारन के केड़ी दवा रींदा से एड़ा छोकरन के नाला याद पिया हन बाबा फलानी जात एकड़ो हमरा उन 80 मन लथिया उन छा दिनो से हाइब्रिड बिज हुयो सही उन डेल्टा फास्ट दवा है उन जिंक जे का है वो अच्छी खाद में मिलाए दिनी ये त गालियों सिखी जाओ जैसे बियो कलमो बुधा मां एकड़े हमरा के तो ट्रियो कलमो याद आ जैसे कलमो आए हिक तोहा मोलन वेरी ट्रेठ आए ये हिक्का जो को तड़ करे पो पड़दा हाने भला वो हाने को मा जो तड़ थला बांग मिले तो पढ़ दो ओ अदा ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह मुझे महबूब फरमायो इयो पढ़न सा तू इस्लाम जे सरहद में अंदर दाखिल थी वेंदे इस्लाम जे दायरे में अंदर दाखिल थी वेंदे ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़ंदो रहो क़यामत वारे दी सत जमीना तराजी जे हिकड़े पुड़ में सत आसमान बहन सा गड ए बे पासे तुजो इयो कलमो पढ़न हो हल्का थी वेंदा कलमे वारे पुड़ जो वजन वधी वेंदो छो तो उम्मत के बख्शणी आ उम्मत के वायदो आ अल्लाह पाक कुरान में फरमायो वल सौफा युतीक रब्बुक फतरदा ऐ मुजा हबीब रब तोखे एतरो दींदो एतरो दींदो एतरो दींदो एतरो दींदो एतरो दींदो जो तू पान मुस्तफा करीम राजी थी वेंदे असहाबी चवन था किबला अवा के रजा जो वायदो मिलियो आ कदे तवा राजी थींदो ये तवा राजी थींदो नबी पाक फरमायो मां पंजी सजी उम्मत के जन्नत में पुजाए तो राजी थींदुस जंहिंजा एतरा एहसान जंहिंजो एतरो करम जंहिंजो एतरो फज़ुल अड़े लज कोन थी थे उनी जे डोहटरन जी गिला करे तो का शराब थे तो शराब बंद करा सबील जो तो बंद कराई तो का थे ना तो दूल बंद करा तो बाबा यो चंद्र नजर आयो हर को बंद करे वियो तमाम बंद कयो
सबील जा बाटा वञी हारी थो त हिन जो परमंट कोने को हिन जी लिखत काने का। अड़े हे मुल्क रसूलुल्लाह जे सदके मिलियो आ, वरी हिन मुल्क में सबील जी परमंट, हे मुल्क महबूब जे सदके मिलियो आ, हिन मुल्क में मिलाद जी परमिट, हिन मुल्क में मस्जिद जी परमिट। ही मुल्क ही इस्लाम असा के हुसैन आजाद करे शहादत पंहिंजी कराए परमिट देई छड़ियो। अने 56 साल 5 महीना 5 ॾींहं इहा पोढ़ाइप जी उम्र काने। 50 साल 55 साल नौजवानी जी उम्र आ। इमाम आली मकाम तकलीफों सठियों, नाने साईं जी जुदाई, बाबे साईं जी जुदाई, वडे भाव जी जुदाई, अम्मा जी जुदाई। 56 साल उम्र खबर पई तो यजीद नालो थसे, चवे थो माखे वोट दियो वोट। असा वट वोट जो अरबी लफ्ज़ बैयत कयो, रेफरेंडम कयो, माखे यस कयो। वो मानू पाण वट चौंदा साईं बस मिड़े हा करे जान छराए ॿियो छा कयो, वोट ॾेई छॾियो से बैयत करे छॾियो से। इन जे लाइ इहो शइ चई छॾियो त इहो क्लियर आ, सही आ। इमाम आली मकाम फरमायो न, इहो बेनमाज़ी आ, इहो बेदीन आ, इनके शर्म कोने, इनके हया कोने, इनके कुरान जी सुञाण काने, हदीस जी खबर काने, इस्लाम जी इनके पहचान कोने, सुन्नत जे खिलाफ आ। मां त इनके वोट कोने दुस मां साईं यो विड़ी पवंदो। पाण फरमायो छो विड़ंदो, असां बाकी चायो, असां शेर आहियूं। इहो पाण त असां जे साम्हूं ईंदो ई कोन, पाण कोन साम्हूं ईंदो। मोकलींदो पंहिंजा चमचा, मोकलींदो पंहिंजा वाठा, मोकलींदो पंहिंजा जेके उहे चापलूसी करण वारा आहिनि, मोकलींदो पंहिंजा कुत्ता बिल्ला। इंशाअल्लाह ताला उन्हनि खे अहिड़ो ख़त्म कंदासीं जो क़यामत ताईं नस्ल कोन हूंदनि, कबर कान हूंदनि, खबर ई कान हूंदनि। साईं पोइ चवनि था मदीने पाक मां लॾे वञो। अदा सदा हाफ़िज़ सदाम मदीनो छॾण ॾाढो ॾुखियो आ। वीज़े वारो वेंदो आ, 8 ॾींहं रहंदो आ, उहो बि चवंदो आ मदीने छो वापसि वञा, मदीने में वेठो रहां, पोते घर न मोटी वञा। कमाई वारो 5 साल रहंदो आ, उहो बि चवंदो आ मदीने मजा मोटी न वञा। असांखे 3 भेरा रब करीम मदीनो नसीब फरमायो आ। हिकड़े भेरे 10 ॾिहाड़ा रहियासे, हिकड़े भेरे 16 ॾिहाड़ा रहियासे, हिकड़े भेरे 11 ॾिहाड़ा रहियासे। जॾहिं वापसि हलियासे ड्राइवर खां सवा, कैलेंडर खां सवा जाॾे ॾिहारियूं हर को रोए पियो। मुंहिंजे घर में हिकिड़ो माण्हू वेठो हुयो, मां जो तूं केरां कॾहिं आयो आ? चए तो मौली साहब 16 साल थी विया आहिनि, मुल्तान जो आहियां, मदीने शरीफ में वेल्डिंग जो कम कंदो आहियां, कंपनी में आहियां, तमाम मुंहिंजी भली पघार आ। अॼु 16 साल खां पोइ घर वञा थो पियो। मुंहिंजे पुटनि मुल्तान में मार्केट वठी छॾी आ, कोठी बनाए छॾी आ, प्लाट वठी छॾियो आ, कार बि भली वठी छॾी आ। मां 5-7 हज भी कया आहिनि, उम्रे जो त तादाद कोन्हे, अले केतिरा उमरा कया आहिनि। अॼु 16 साल खां पोइ वञा थो पियो, अदा पोइ रोई छो थो? चए रब जो कसम 16 साल रहियो आहियां, पोइ बि मदीनो छॾण ते रोए नथो थिए। 16 साल रहियो आहियां। मखणो चवंदो आ अॼु उॾरी वञे कूंज ॾाढी लॻी आहे, मुझे ओ कोई मदीने जो माण्हू काथे मिले त ॿुधा, ओ कोई मदीने जो माण्हू काथे ॾिसे त ॿुधा। वठी अंगण ते अचांसि वेही पुनल जो पुछांसि कोई मदीने जो माण्हू काथे ॾिसे त ॿुधा। मन को ॿुधाए हरम जूं ॻाल्हियूं, गुंबज़ खज़रा करम जूं ॻाल्हियूं। अॼु उॾरी वञे मोर ते घोरिया वेही, भोर कोई मद
मदीने जो माण्हू काथे ॾिसे त ॿुधा जॾहिं वीज़े वारे खे मोटण रूह कोन थींदो आहे कमाई वारे खे मोटण रूह कोन थींदो आहे मदीनो छॾण रूह कोन थींदो आहे त इमाम आली मकाम जेको मालिक मदीने जो आहे जायो मदीने में या वडो मदीने में थोआ 56 साल मदीने में गुजरिया उम्र मदीने में गुजरी पुत्र मदीने में जाया धीयर मदीने में जायो शादू मदीने में थो मोड़ मदीने में बधे निकाह मदीने में था शाम सुबह दीदार मदीने में कये हाणे हिन खे मदीनो छडण केतरो ॾुखियो आहे रात जो वेलो आहे मुस्तफा करीम जे रोज़े मुबारक में आयो आहे मज़ार ते आयो आहे पेरां दी खां बीही करे चवे थो अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या रहमतल लिल आलमीन ओ मुंहिंजा दिलबर नबी सामान गॾे आयो आहियां उठ काहे आयो आहियां ॿाहिरों वेठा थी मदीनो छॾियो वञा थो तू जो पाड़े मजा लॻियो वञा थो दुआ जी पारत थी हितों अॼु वञूं था महबूब जे रोज़े ते वेही करे इएं ताऊं कंदे कंदे आराम अची वियो आहे ख्वाब जी हालत में सोने नबी जो दीदार थिए थो हुसैन मां जो गंदो आहियां मां जो वेठो आहियां इंतजाम थी वियो आहे हौज़ कौसर तुंहिंजे लाइ तयार थी वियो आहे हाणे वञ करबला मल्हाए आ काबे जो दीदार कर काबे जो तवाफ कर पोइ करबला में वञ ऐं असांजी तोखे दुआ जाॾे जाॾे पेर हूंदई ताॾे ताॾे ख़ैर हूंदई जन्नतुल बकिया में वञ अम्मा जे कदमन में हथ रख दुआ करा ऐं दुनिया जे हर कामयाब माण्हू जी जांच करे ॾिस उन खे माउ जी दुआ हूंदी दुनिया जो हर कामयाब माण्हू तू पुछा करे ॾिस बैकग्राउंड जी जांच कर तोखे ॻोठ वारा ॿुधाईंदा यार इन खे माउ जी दुआ थियल आहे जन खे माउ जी दुआ है वो मिट्टी में हथ विझंदो आहे तॾहिं बि सोन बणिजी वेंदी आहे वन अम्मा जी मज़ार ते अम्मा जी मज़ार ते आयो आ ओ मुझी जी जल माओ वो हुसैन आया तो तहज्जुद पढ़ंदी हुए वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा रब चवंदो आहे मुंहिंजनि बाननि में हिकिड़ा बाना अहिड़ा बि आहिनि जिन जी राति गुज़रंदी आहे त मुंहिंजी रज़ा ख़ातिर गुज़रंदी आहे कहिड़े टाइम सजदे में हूंदा आहिनि कहिड़े टाइम रुकू में हूंदा आहिनि इहा आयत बीबी ख़ातून जन्नत जे शान में आहे ओ मुंहिंजी अम्मा मुंहिंजो पींघो मलाइक लुॾाईंदा हुया मुंहिंजे चेहरे ते हुजूर बोसा ॾींदा हुया महबूब मांखे कुलनि ते घणा खणी घुमाईंदा हुया अॼु मां तोखां कुझु कोन थो घुरां दीदार करा ज़ियारत करा भले ख्वाब में करा अम्मा जे कदमन में वेठो आराम करे थो नेण मुबारक बंद कयूं वेठो इन ख्याल में जीजल जो दीदार थे थो मियां मोहम्मद बख्श चवंदो कश्मीर वारो सपने अंदर में को माही मिलिया मैं तो पाद त्या गल विच बावा ए डरदी मारी अख ना खोला किथे फिरना बिछड़ जावा ए डरदी मारी अख ना खोला किथे फिरना बिछड़ जावा टुर गए यार मोहब्बत वाले पा गए विच फिक्रा फाटी लीर पुरानी वांगो एदे टंग गए विच किकरा फाटी लीर पुरानी
विच किकरा सुभान अम्मा तुझो विछोड़ो ॾाढो ॾुखियो मियां मोहम्मद बख्श इहो बि इश्क सां भरियल चवंदो आहे त इमाम आली मकाम इहे पियो अर्ज़ करे बाप मरे ते सर नंगा वीर मरन ते कंड खाली पर मावा बाजो मोहम्मद बख्शा कौन करे रखवाली पर मावा बाजो मोहम्मद बख्शा कौन करे रखवाली अम्मा जो दीदार थोड़ा हुसैन रोना रोंदा उहे हल जंजी अम्मा मरी वने मां त हयाती वेठी आया अल्लाह खुश रखंदो मिठे जे गोठ वारो तवा भी खुश हो जो साउंड वारा खुदा तोखे भी खुश रखंदो अज तुझे साउंड दिल ठारे छड़िया जमायत जी सुभान अल्लाह भी दिल ठारे छड़िया अज यकीन समझ जंहिंजे याद में वेठा यो ओ आयो उन जी रूहानियत आई आ न अचे हा एतरो सुकून पाण के कोन महसूस थिया एतरो करार कोन महसूस थिया हे जेको करार दिसे पियो हे जेको सुकून भाई पियो यो तक समझ त करबल वारो यार आयो अबा दुआया तोखे वञ कामयाब कामयाबा जितो जितो ईंदे दुनिया तुझा कदम चुमती अम्मड़ जी दुआ कराए भाव खां भाव जी मजार खां दुआ कराए हाने काफिलो निकरी पियो उठन ते स्वारन घोड़न ते स्वारन रजबुल मुरज्जब जो महीनो आ आचर जो ॾींहुं सूमर जी रात आ 495 किलोमीटर मक्के पाक खां मदीनो 500 किलोमीटर सुबह जो 7 बजे बस निकरंदी आ उहे बसूं उहे रोड आहिनि जेका टे पारी नमाज खां थोरो अॻे पहुचाईंदी पंध उठन ते घोड़न ते रात जो काफिलो निकतो आ सफर कंदे 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 काबतुल्लाह शरीफ का हिकड़ो मैल पोइते अची करे पंजा कजावा लाहिन था इन ज़मीन में तोखे इया भी गाल बुधाइंदो हला छो जो अजकल मानू चवन था त सही नबी पाक जा सहाबी नबी पाक जा अहल बैत पान में हिक बे सा कोन ठांदा होया हिक बे का नाराज होया अच तोखे बुधाए छजा 12 वारे जे सदके तुझे दिमाग में गाल वहजी वेंदी मानू कूड़ था गालाइन नबी जा असहाबी ऐ नबी जा बचड़ा पान में ठयल खीर खंडरोहा या तुझे दिमाग में गाल निकरी वेंदी त को नबी पाक जा सहाबी या अहल बैत एक बे ते कावडल होया न नबी पाक जा असहाबी नबी पाक जा अहल बैत पान में खीर खंडरो होया कोब पान में विढ़ल कोन हो यो तो अजाई गाल हलाइया त सही हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विसाल खां पो मानू दीन मा निकरी विया अस्तगफिर छो निकता कूड़ थो गालाए तो असा तुझी गाल कोन मनीदासे असा कुरान मनीदासे ओ चवे थो त मानू दीन मा निकरी विया कुरान छा तो चवे कुरान चवे थो इज़ा जाअ नसरुल्लाहि वल फतहु वरअयत अन्नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफवाजा अल्लाह जो कुरान छो चवे ओ मुजा महबूब यदखुलून फी दीनिल्लाहि अफवाजा अल्लाह जे दीन मझा मानू निकरंदा कोन फौजन जो फौजों दीन में ईंदियूं यदखुलून फी दीनिल्लाहि अफवाजा फौजन जो फौजों टोलन जा टोला दीन में ईंदा दीन मां निकरंदा कोन मञणो पवंदो 15वीं सदी वारे हमरा जो दिमाग खराब आ कुरान सच्चो आ
मानू दीन मां निकता कोन फौजुन जूं फौजूं दीन में दाखिल था जदे इमाम आली मकाम मेल पंध ते पंजा पंजावा लाथा न मक्के वारन के खबर पई हुसैन आयो गवर्नर असहाबी हुयो पेश इमाम असहाबी हुयो उन जो हलो तो साईं जो इस्तकबाल कयो साईं जी ज़ियारत कयूं साईं के वठी अचूं सामू आया इमाम हुसैन अली मकाम जे चेहरे ते दीद पईया ज़ियारत कन था क़िबला इते छो पाण चो तो साही पटियो था सुभाणे इंदा से न हाणे हलो हर को अवां जे दीदार लाए मुश्ताक गडजी हल्या काबतुल्लाह में पोता जिए जो अची हरम शरीफ में पोता तब मिंबर तो आवाज आयो अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह हय्या अलस सलात हय्या अलस सलात हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह इयो एडो बरकत वारो सदा अवा मजा कंजो भी बार इयो मौलवी असा बुधाइंदा कोन ये गालियो पर तवा के बुधाया तो बारी वारे जे सदके कंजो बार रीड़ करे न रोए बार उन जे सजे कन में सुबह वारी बांग दियो अन्या माठ न करे तो खबे में जेका हाने बांग दी से बाकी चैन वक्तन वारी इया बांग दियो इंशाअल्लाह ताला बार आराम सा सुमी पंदो मां पियो भी आराम सा सुमी पहुंचो बार रीड़ कंदो आ तो सजो घर परेशान थी विंदो बांग जा एड़ा लफ्ज बरकत वाला है बार के बांग दियो तो जो बार आराम सा पेट में सूरा सूर छडे विंदो मथे में सूरा मथे जो सूर छडे विंदो बार के सुकून अची विंदो अल्लाह जे नाले में एतरी बरकत आ बांग जो पूरी थी न सफू लगी वियो मानू वेजी वया नमाज जो इंतजार आ हर को निहारे पियो अन्या पेश इमाम छोको तो मुसले ते वे इमाम हुसैन निहारे बाबा पेश इमाम केरा पेश इमाम हथ बदी बाबा छो तू नमाज पढ़ा नबी तुझो नानो अम्मा जो नानो कोने अली तुझो बाबुआ खातून जन्नत तुझी अम्मा है तो जन्नती नौजवानन जो सरदार है ए मुसल्लो भी अवां जो काबो भी अवां जो तू जो वालिद सगोरो हिन काबे में जायो हुयो हिन काबे के अग में रुगो मस्जिदुल हराम चयो वींदो हो हिन के काबे के काबो कराइण वारो रसूलुल्लाह हुआ असा मुसल्ले ते कोन बींदा से पान फरमायो गवर्नर तू नमाज पढ़ा मता तवा चो त गवर्नर की नमाज पढ़ाइंदो जेके गवर्नर हुंदा हन वे कीन शेब हुंदा हन जेके गवर्नर हुंदा हन वे पतलून पाइंदा हन जेके वडेरा सरदार हुंदा हन एमपी एमएलए हुंदा हन वे त दाढ़ी कूड़ मथे उघाड़ा होदा याद रखो मुझे मुस्तफा करीम जा गवर्नर भी दाढ़न वारा त अमीरुल मोमिनीन भी पटकन वारा दाढ़न वारा नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीम नारे हैदरी शान इमाम हुसैन जवात आले सुन्नत साईं फरमायो बाबा नमाज तवा पढ़ायो साईं न असा गवर्नर पेश इमाम जो कुछ भी आयो अवा जे सदके आयो अवा जे तुफेले आयो नमाज तवा पढ़ायो मक्के जा बुढ़ा बार मायो मर्द नंढा वड्डा सब चवन था साईं नमाज पढ़ाए तसा साईं जे पुठिया नमाज पढ़ो अदा जे कदे विढ़ल हुजन हा ये चवन हा इमाम हुसैन नमाज पढ़ाए विढ़ल हुजन हा असहाबी त ये चवना साईं तू मुसल्ले ते भी न कुरान चोंदो आ मुहम्मदुर रसूलुल्लाह
वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम। मुहम्मद अल्लाह जो अजबी रसूल आहे। बस इन आयत में हाजिर नाज़िर जो मसलो मुकी वेंदो। मौली साहब का तर्जुमो कराए ॾिस, जेकॾहिं चवे थो मुहम्मद अल्लाह जो रसूल हुयो त पोइ मौलवी सचो आहे, नबी हाजिर नाज़िर कोन्हे। जे चवे तर्जुमो वाकई आहे त मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे त पोइ चओ मौलवी बुख न मरण अची यारहीं खा, अक़ीदो तो जो ही आहे, ही वठो। हाणे चौथो यको गंदो थे, चौथो बुख मरे, अच यारी बखा रसूलुल्लाह जी बारी बखा, इमाम जो न्याज़ बखा। जॾहिं चवी थो मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे त हाज़िर भी आहे, नाज़िर भी आहे। ऐं क़िबला मुफ्ती साहब फरमाईंदा हा त इहे मार्के वारा जेके आहिनि इहे नबी जी माना न कंदा आहिनि। या अय्युहन नबियो उते माना कढंदा आहिनि ऐ नबी। हालांकि नबी अरबी बोली जो लफ्ज़ आहे। नबी जी माना है, नबी जी छा माना है? नबी जी माना है गैब जो खबरों बुधाइण वारो। जैसे पो माना छो कोन था कनि? जे माना कनि था त पोइ सीरो बंदि थींदो, खलक उथली पवंदी। हे असांखे जो यको हे बिस्तरा खणायो ऐं चवंदा हुयो त नबी खे ख़बर काने, ख़बर काने, ख़बर काने। अॼु तव्हां चओ था गैब जूं ख़बरूं ॾियण वारो। नबी जी माना इहा आहे त गैब जूं ख़बरूं ॾियण वारो, यानी नबी खे नबी तस्लीम करी थो त वञणो पवंदो मुस्तफ़ा करीम हिन महफ़िल खे बि ॾिसे बि थो त ॿुधे बि थो। जेको दिलनि में राज़ आहे उनखे बि रसूलुल्लाह ॼाणे थो। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हाजिर नाज़िर जो मसलो या आयत सूरत फतह वारी मुकाए थी त मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। वल्लज़ीन मअहू जेके उन सां गॾु आहिनि अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार, उहे काफ़रनि ते सख़्तन। काफ़रनि जे बारे में हुन वटि दो राय कान्हे का, हिकु राय जाते मिले उते रुंबे ॾे। रुहमाउ बैनहुम, हिक ॿिए जो पाण में प्यार। ईअं दरवाज़े ते अची वेंदा न असां बि त मिंटनि जा मिंट लॻी वेंदा हा। साईं तूं अॻु में, साईं तूं अॻु में, साईं तव्हां अॻु में, साईं तव्हां अॻु में। पोइ ईअं हिक ॿिए ॾे मुंहुं करे ईअं पासीरा टपंदा हुआ, हिक ॿिए खे पुठी ॾेई कोन टपंदा हा। इन्हनि जो अदब कंदो कर, इन्हनि जे सदके क़यामत में ॿेड़ो तरंदो। इमाम नमाज पढ़ाई। रजब जो महीनो, रजब खां पोइ शाबान, रमजान, शव्वाल, ज़ुल्क़ाद, ज़ुल्हज। ज़ुल्हज जा आखिरी ॾिहाड़ा ख़त अचनि पिया कूफिन जा। बेटा हिसाब चवंदो आहे त कूफिन काग़ज़ लिखिया विझी विच अलाह, असीं ताबे तुंहिंजे तूं असांजो शाह। हे कर हेॾे आत तख़्त ताबे तुंहिंजे कयूं। कूफिन जा ख़तम ते ख़त, ख़तम ते ख़त, ख़तम ते ख़त। ओ प्यारा हुसैन हलिया हलिया, यज़ीदन मजा तंग थी विया हो। इमाम आली मक़ाम हज़रत मुस्लिम खे मोकिलियो आहे, उन जे ॿिनि साहिबज़ादनि खे मोकिलिया आहिनि। उहे जीअं उते विया कूफिन देर कान कई, बैयत कई आहे। इमाम मुस्लिम पोइ ख़त लिखियो आहे, ओ प्यारा हुसैन तूं जल्दी आ, कूफी बराबर सच्चा आहिनि, बैयत कनि था पिया। ख़त खणी करे ओठी रवानो थी वियो आहे। अचानक माहौल तब्दील थी वियो, माहौल बेनमूने थी वियो आहे। इमाम मुस्लिम जी भी शहादत थी वई आहे, ख़त भी पहुची वियो आहे इमाम आली मक़ाम वटि। इमाम आली मक़ाम ख़त उहे समूहा खणी करे, बचड़ा वठी करे, पंहिंजा रफ़ीक वठी करे करबला ॾे रवानो थियो आहे। 19 मंज़िलूं रस्ते में करे 20 मंज़िल ते पहुता आहिनि। रात जो टाइम घोड़ा बधण जे लाइ गुलाम किला हणनि था, दरा हणनि था। हिकिड़ो गुलाम भॼी आयो आहे, क़िबला हीअ जाइ छॾियूं। छो छॾियूं? जे मसलो इहो आहे जाथे खॾो था हणूं, रेत मंझां धप रत जी अचे थी। हिकु हिसाब किताब वारी जाइ आहे, हितां अॻिते हलो, ॿी जाइ ते हलो। इमाम आली मक़ाम फरमायो हिसाब किताब वारी कान्हे, उहा जाइ आहे जंहिंजे लाइ आया हुआ।
हे वो करबला है बस इते खोड़ियो करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं झेड़ो यजीदन सा जुम्बी जोड़ियाऊं मुंह न मोड़ियाऊं पसीता उतरार जो खीमा लगी वया 6-7 तारीख ये तारीख में हिकड़ी गाल बी गाल थोड़ी अगते पोते थी सके थी छो तो ये तारीख जे किताबन जो गालियों ने 6-7 तारीख ते खीमा खोड़ियो यजीदन जा भी लश्कर अची वया इमामन सगोरन जो उन पानी बंद कयो आ हाने करबला जे मैदान में मुख्तसर अचूं था अचो त तवा के बुधाया अज जे दौर के दिसो था भाव जो दुश्मन लगो पयो आ ओ भाव जी दुश्मनी करण वारा करबला के दिस किए बाप जे भाव ते सिर दिनो आ 7 गुजरी वई 8 गुजरी वई 9 गुजरी वई 10 जी रात पानी जी परवाह काने का इमाम आली मकाम सिर थो रब जी दरबार में पेश करे ऐं जेके गुलाम गद है सुभान अल्लाह ये समझो खणी उए ये पिया चवे जो जर मांगो तो बेजर हूं जो सिर मांगो तो हाजिर हूं जो जर मांगो तो बेजर हूं जो सिर मांगो तो हाजिर हूं मुख मोड़ो तो काफिर हूं ओ मैं जानू मेरा खुदा जाने अरे लोगों तुम्हारा क्या अरे लोगों तुम्हारा क्या मैं जानू मेरा खुदा जाने मैं जानू मेरा खुदा जाने चवन था ना तमा शिरक था कयो तमा कुफ्र था कयो इमाम जे नाले ते न्याज इमाम जे नाले ते खैर सबीलो अड़े तू इन गाल के छडे दे मां जाना त मुजो हुसैन जाने तू जो कुछ न वने असा जानो त असा जो हुसैन जाने असा दुनिया के इयो देखारिंदा बुधाइंदा हूं जे पानी बंद कयो उन जो को नालो कोन थो खणे जह जो बंद कयाऊं तंजे नाले ते सबीलो पई हलन जह बंद कयो उन जे कब्र जी भी खबर काने